अगर तू मुश्किल वक्त खां गुज़रे थो, अगर तू हिन वक्त पाण खे अकेलो महसूस करे थो ऐं माण्हू बि तोखां परे परे रहनि था ऐं हिन वक्त अजब अजब ख़यालात तुंहिंजे अंदर जन्म वठनि था, जेकी ॻाल्हियूं तोसां कयां तो इनखे गौर सां ॿुधाए। केतिरे ताईं दुनिया खां धोखो खाईंदो रहंदे अपने बिखरते हुए जज्बात को संभाल के रखना, कभी तो काफिले तेरे साथ होंगे, ये बात याद रखना। ए मुंहिंजा दोस्त, तुझी मेहनत तोखे एतिरो कामयाब बणाईंदी जो हिकिड़े ॾींहुं माण्हू तोसां गॾु हूंदा, काफ़िला तोसां गॾु हूंदा, दुनिया तोसां गॾु हूंदी। दोस्त, वीडियो खे शुरू कयूं था, मगर अगर तोखे ज़िंदगी जा हुनर सिखणा आहिनि, तोखे इहो सिखणो आहे त मूंखे ज़िंदगी कीअं गुज़ारियां, त सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कर, बेल आइकॉन खे भी प्रेस कर। हिन चैनल जी पूरी टीम तुझी ज़िंदगी बदलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थी। केतिरे ताईं दुनिया जे धोखे में रहंदे, केतिरे ताईं पाण खे कूड़ियूं तसल्लियूं ॾींदो रहंदे, केतिरे ताईं उदासन जे बादलनि खे खणी घुमंदे, केतिरे ताईं कंडनि जी सेज ते वेही तूं इंतज़ार कंदे त उहो सुठो वक़्तु कॾहिं ईंदो। तू कामयाब थियण वारो आहे मुंहिंजा भाउ, थोरियूं अखियूं त खोल, ॾिस त कामयाबी कीअं तुझे इंतज़ार में बीठी आहे। एक वक्त के बाद बंजर में भी घटाई छा जाती है। ही ज़मानो तुझे जज्बात जी काई कदर न कंदो त पोइ छो अहिड़े ज़माने जे लाइ तू पाण खे पोइना कयूं थो अचे। इन ज़माने सां छेड़ो कर, इन ज़माने सां गोहि रख ऐं अॻे वधी ॾेखार। तोखे अकेलो बीहणो पवंदो। इंसान जॾहिं कामयाब थींदो आहे न, उन सां काफ़िला साण हूंदा आहिनि, त पोइ माण्हुनि जे अचण जो इंतज़ार नाहे करणो। निकिरी पओ कामयाबी जे रस्ते ते, जिते कामयाबियूं ऐं कामरानियूं तुझे इंतज़ार में बीठियूं आहिनि। पंहिंजी सोच खे समुंड खां बि गहरो बणाए, जंहिंमें माण्हू अगर थोरो भी पत्थर उछल को फर्क न पवे। पंहिंजे हालात जे अॻियां कॾहिं बि नाहे झुकणो, इहा ॻाल्हि यादि रही। पंहिंजे हालात जे अॻियां झुकण खां बहितर आहे तरक़ी में झुकिजी वञ, गिरी वञ तरक़ी में, जीअं दुनिया तोखे पंहिंजे सिर जो ताज करे। ऐं मुंहिंजा भाउ, इहा ॻाल्हि त तय आहे त जेको इंसान कामयाब थियण जे लाइ अधूरी कोशिश कंदो आहे, उनखे कामयाबी कॾहिं बि नाहे मिलंदी। जेको ॾींहं राति करे कामयाबी जे कढ लॻंदो आहे, कामयाबी उहे ई माण्हू हासिल कंदा आहिनि। तू भी कोशिश कंदो रह, ॾींहं राति लॻो रह, ॾिस कामयाबी कीअं थी मिले। ऐं मुंहिंजा दोस्त, जेतिरो थी सघई पाण खे इम्प्रूव करण जी कोशिश कर। पंहिंजी स्ट्रेंथ खे मां हमेशा चवंदो आहियां, इम्प्रूव करण जी कोशिश कर, पोइ ॾिस कामयाबी कीअं थी मिले। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार, तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे रखो। इंशाअल्लाह हिन जी पूरी टीम तव्हांजी ज़िंदगी बदलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थी। ही सिंजो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे जेको तुंहिंजी ज़िंदगी बदलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।